कथा श्री गणेश चौथ जी। रतनसारपुर नाले शहर में अजीत कुमार नाले हिकु शाहूकार ऐं धर्मात्मा शख़्स रहंदो हो। हिन वटि संसार जा सभु सुख मौजूदु हुआ पर औलाद कोन हुअसि। पंडितनि खेसि ॿुधायो त जेकॾहिं तुंहिंजी स्त्री गणेश स्वामी जो विर्तु रखंदी त पक संतान थींदी। अजीत कुमार पंहिंजी स्त्री रमा देवीअ खे गणेश देवता जे विर्त जी विधि ॿुधाए पाण वापार लाइ परदेस हलियो वियो। हेॾा गणेश स्वामीअ जो विर्तु रखण करे रमा देवीअ खे हिकु सुंदर ऐं सुलछणो पुटु ॼाओ, जंहिंजो नालो श्याम सुंदर रखियो वियो। हेॾा अजीत कुमार बि देशनि जा देश घुमंदो 8 सालनि खां पोइ नगर वापसि मोटी रहियो हो त संदसि जहाज़ हिकु हंधि किनारे ते चिकन में फासी पियो। पंडितनि खेसि ॿुधायो त हिन शहर में श्याम सुंदर नाले हिकु बालक रहंदो आहे। जॾहिं हुन जा पेर हिन ते पवंदा तॾहिं जहाज़ हलंदो। अजीत कुमार पंहिंजा माण्हू मोकिले उन बालक खे घुरायो जो हींअर 7 सालनि जो अची थियो हो। बालक जो जहाज़ ते पेर रखण सां ई जहाज़ हलणु शुरू कयो। बालक खां पुछण ते अजीत कुमार खे ख़बर पई त हीउ त संदसि ई पुटु आहे। तंहिं करे ख़ुशीअ में भरिजी हिन बालक खे गोद में खयो ऐं जहाज़ तां लही घरु ॾांहुं पियो वियो त वाट ते हिकु नांग खे बाहि में सड़ंदो ॾिठईं। नांग पाण खे बचाइण लाइ प्रार्थना कई। अजीत कुमार दयालु हो, हुनखे नांग ते दया आई ऐं जीअं ई नांग खे ॿाहिरि बाहि मां कढियईं तीअं ई नांग ॾंगण लाइ आयो। अजीत कुमार नांग ॾांहुं निहारे चयो त छा ही भलाईअ जो बदिलो थो ॾीं? नांग खेसि ॿुधायो त तुंहिंजी स्त्री गणेश देवता जे विर्त जी पालन कान कई त उन ते अजीत कुमार नांग खे वापसि मोटण जो अंजाम ॾेई घरु आयो। हिन घरु ॾिठो त संदसि स्त्री त गणेश देवता जो विर्तु रखी पूॼा करे रही आहे। हिकु पासे कुटीअ जो कटोरो, ॿिए पासे कचो खीरु रखियो आहे। उन जे विच में गुल फुल अगरबत्ती ऐं चौमुखो ॾीओ पियो ॿरे। पूॼा पूरी करे चंद्रमा खे खीर जो अर्घु ॾेई सभु खाई पी सुम्हिया। नांग जॾहिं ॾिठो त अजीत कुमार वापसि कोन आयो तॾहिं खेसि ॾंगण लाइ संदसि घरु आयो। घरु अची नांग बचियल प्रसाद खाई छॾियो ऐं ख़ुशीअ में भरिजी जीअं ई ॾींहं जे भरिसां आयो तीअं गणेश देवता प्रगट थियो ऐं पंहिंजे त्रिशूल सां नांग खे मारे छॾियईं। प्रभात वेले जॾहिं अजीत कुमार उथियो त नांग खे मुंहुं ॾिठो। हिन रमा देवीअ खां पुछियो त पाप तो कयो? रमा देवी खेसि ॿुधायो त मूं पाप कोन कयो, हीउ असांखे शायदि खाइण लाइ हिते आयो हूंदो ऐं गणेश देवता खेसि मारे छॾियो, असां बची वियासीं। इहो सभु उन जी ई महिरबानी आहे। इहो ॿुधी अजीत कुमार ॾाढो ख़ुशि थियो। जेको बि प्रेमी गणेश देवता जो विर्तु रखी कथा ॿुधंदो उन जी सभु मुरादूं पूरियूं थींदियूं। बोल गणेश देवता की जय। दोस्तों, कथा हिते समाप्त थी। अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते नया हुजो त चैनल खे सब्सक्राइब कजो। अगरि तव्हांखे पसंदि अचे त लाइक कजो, कमेंट कजो ऐं तव्हां ॿियो कुझु कथा ॿुधणु चाहींदा हुजो त कमेंट बॉक्स में कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। धन्यवाद।